بسم الله الرحمن الرحيم. In the name of Allah, the most gracious, the most merciful. जी साहब आवाज खिदमत में अजो की हिन मुबारक तकरीब जी मुनासिबत सां पंहिंजो दुआई आवाज़ जारू करे रहिया हुआ। मोज़िज़ दोस्तों, मोज़िज़ हाज़रीन, अॼु हिकिड़ी ख़ुशीअ जी महफ़िल आहे जेका असां सभिनी जे लाइ हिकु काज जी सूरत में थिए। असांजे हथ लज़ीज़ ऐं लाइक़ एहतराम दोस्त शेख अब्दुल्ला साहब जेके चेयरमैन आहिनि अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जा, ٿاڻوبولاخان जा, कोहिस्तान जा ऐं हाणे त सॼे सिंध जा माण्हू ॼाणनि था त शेख अब्दुल्ला साहब जी बहसियत हिकु समाजी कारकुन जे सिंध में कोहिस्तान जे एधीअ जे तौर ते मशहूर थी चुको आहे। पाण जेका हीअ तंज़ीम अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जे नाले सां ठाही अथनि उहा असांजी गुज़िरियल सदीअ यानी 2000 खां पहिरीं उन जो फॉर्मेशन थी ऐं अहिड़ी इज्तिमाही शादी जी जेका रस्म आहे उहा सभ खां पहिरीं इन फलाही कम खे इब्तिदा करण जे ॾिस में पाण सन 2000 में नूरियाबाद में 54 इज्तिमाही शादियुनि जो इंतज़ाम करायूं। उन खां पोइ 2002, 2003, 2005 इन्हनि सननि जे दौरान 2 अहिड़ियूं तकरीबात थियूं जिन में 34 ऐं 36 अहिड़ियूं इज्तिमाही शादियुनि जो मौक़ो मुयसरु थियो ऐं अॼु इन सिलसिले में हीउ चोथों अहिड़ो इज्तिमा आहे जंहिंमें 57 घोट आहिनि जेके जिनजो काज धणी जिनजो राज धणी असांजो शेख अब्दुल्ला ऐं हुनजी फाउंडेशन थी आहे। ये ख़ुशी जो मौक़ो है। मां चाहींदुसि त इन में असीं सभु ताड़ियूं वॼाए शेख अब्दुल्ला साहब जी हिम्मत अफ़ज़ाई कयूं। तकरीब मुख़्तसिर है, पुरवकार है, बावकार है, उनखे उन तरह सां हलाईंदासीं। असांजी तकरीब में रौनक अफ़रोज़ आहिनि कुझु मुअज़्ज़िज़ शख़्सियतूं, उन्हनि खे मां स्टेज ते वेहण लाइ दावत ॾींदुसि ऐं मां ताड़ियुनि सां उन्हनि जी आजियां कंदा रहंदा। मां सभ खां पहिरीं मौलाना अली हसन लगारी साहब जेके दादू मां आया आहिनि गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते अचनि। ऐं पोइ इरशाद अहमद ब्रोही साहब जेके अॻूणा एडीओ आहिनि एजुकेशन। हाफ़िज़ मोहम्मद इब्राहिम जो दादू मां आया आहिनि। मां गुज़ारिश कंदुसि हाफ़िज़ मोहम्मद इब्राहिम लगारी साहब खे त स्टेज ते अचनि। असांजी सिंध खे फ़ख़्रु आहे त कंहिं ज़माने में उन मां बादल जे नाले सां हिकिड़ो रिसालो निकिरंदो हैदराबाद मां, उनजा हू एडिटर रहिया जंहिं शख़्सियत खे सॾींदुसि। अवां जे हिन तरह जा मारूफ़ तालीमदान आहिनि ऐं मज़ाहिया शाइरी जी मुनासिबत सां सिंध में वॾो नालो आहे। ताड़ी जी गूंज में ईंदा स्टेज ताईं कमर कोहिस्तानी साहब। मां गॾोगॾु गुज़ारिश कंदुसि जनाब हाजी अब्दुल वाहिद मेमन साहब खे त पाण बि असांजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि ऐं स्टेज ताईं असां सां गॾु अची विया आहिनि। गॾोगॾु असांजी ख़ुशी आहे त ही असांजे जेके मीडिया जा चैनल्स आहिनि उन्हनि असांजे सिंध जे चपे चपे खे ऐं ॻोठ ॻोठ खे रस्म खे पंहिंजी स्क्रीन ते ॾेखारे उन्हनि खे अवां सभिनी में मक़बूल ऐं मारूफ़ बनायो आहे। सिंध टेलीविज़न ऐं टेलीविज़न KTN जेके असांजे सिंध जी तमामु जी चइजे पहिरियों सैटेलाइट चैनल आहे उन्हनि जा नुमाइंदा बि हिते आहिनि। सिंध टेलीविज़न मां अब्दुल अज़ीज़ पालारी जेकॾहिं मुनासिब आहे त असां स्टेज ते उन्हनि सां गॾु वेहनि। ऐं गॾोगॾु प्रेस क्लब जो सदर आहे असांजो दोस्त मुस्तफ़ा मेमन, मां अर्ज़ु कंदुसि त पाण बि स्टेज ते अचे। ऐं गॾोगॾु KTN जो असांजो अब्दुल अज़ीज़ प्यारो दोस्त नासिर साहब मूंसां गॾु मौजूदु आहे। मां चाहींदुसि हिकु दफ़ो हिन सभिनी जे लाइ जी ताड़ियूं थी वञनि। मिठाई घोट साहब अहिड़नि ई मौक़नि जे लाइ फरमायो आहे त कमल पाड़ू पाताल में भौर भरे आकाश नी सिंधी ॻाल्हि राज़ कांदी रास त इश्क खे शाबास जे मोहबती नेड़े आहे। मां हिन वक़्तु उन्हनि सभिनी 57 दोस्तनि खे घोटनि खे हिते मथे स्टेज ते वारे वारे सां सॾींदुसि, उन्हनि खे हिते अचण जी ज़हमत ॾींदुसि। असांजी अॼोकी तकरीब जा मोर महफ़िल जा सदर या ख़ासि महिमान साईं अनवर अली शाह साहब जीलानी जी आहिनि। पाण दरगाह हज़रत बाकर शाह जीलानी जा सजादा नशीन आहिनि। असां दिलि जे गहराइनि सां उन्हनि खे हिन पिण में हिन राज में हिन काज में वेलकम था चऊं, मुबारकबाद था ॾियूं त पाण असां सां गॾु आहिनि। आवाज़ जूं ताड़ियूं सां आजियां जो सबूत आहे। घोट हिन पासे बि मौजूदु आहिनि, घोट हिन पासे मौजूदु आहिनि। असांजे अहमद अली अब्बासी साहब चयो त बरो चयो ॿिया केरु आहियो, हेॾा पुछी त बरो चयो के ॿिया आहियो। त ॿिन्ही पासे जॾहिं मां ॾिठो त हुन मां कुझु घोट त माशाअल्लाह तमामु जवान आहिनि के फू जवान आहिनि।